हाणे ॾिसूं था पंहिंजे घर जो समाचार मौसम। तव्हां ॾिसो, जॾहिं बि असां पंहिंजो घर ठाहींदा आहियूं त केतिरी न जफ़ाकशी, केतिरी न महिनत सां असां पंहिंजो ठाहींदा आहियूं घर। पर अॼु उन घर में बि असांखे सुख ऐं शांती त किथे बि ॾिसण नथी अचे। हिकिड़े माण्हू पंहिंजे घर में परेशान थी करे थोरो घर खां ॿाहिरि वञण जी सोचे ई ॿाहिरि निकिरंदसि त थोरो मन ख़ुशि थी वेंदो, बहिलजी वेंदो। हाणे तव्हां ॿुधायो त छा रोडनि ते को सुख ऐं शांती पई आहे? अॼुकल्ह त रोड बि अहिड़ा आहिनि जिते हलण ई मुश्किल आहे। ॾिसो था केॾी खाबर खुबर लॻी पई आहे। हीउ बि बुज़ुर्ग हो, हिन बि सोचियो त हाणे फुटपाथ ते बि हलणु सवलो न आहे, छो न मां वञी करे हिकु बगीचे में वेही रहां। जो बगीचा बि त इन लाइ ठहियल आहे, असांजे मन विंदराइण लाइ। पर अॼुकल्ह असां बि उते वञी करे पंहिंजी हिकु ग्रुप ठाहे करे, हिकु पंहिंजी क्लब ठाहे करे, सची सुञाणप करे, रोज़मर्रे जी ज़िंदगी में खिलंदे हसंदे हिते उते जूं ॻाल्हियूं कंदे पंहिंजो टाइम सुठो पास कंदा आहिनि। हा, इहा महफ़िल असांखे रोज़ त वणंदी आहे, पर जॾहिं मुंहिंजो मन ठीकु न आहे, मूंखे जॾहिं शांती खपंदी आहे त इहा महफ़िल बि सुठी न लॻंदी आहे। त हुन सोचियो त ठीकु आहे, मुंहिंजो ग्रुप त वेठो आहे, पर अॼु मूंखे थोरी सुख शांतीअ जी ज़रूरत आहे। हुन पंहिंजे ग्रुप खे छॾे करे ॿाहिरि निकिरी वियो बगीचे खां। हाणे वञे त वञे किथे? रस्ते ते सोचींदे हले पियो हिकु वॾे स्टोर ते लिखियल हो त एवरीथिंग इज अवेलेबल हियर। हाणे मुंहिंजल मन खे थोरी मन में शांती आई। हू चढ़ी वियो उन स्टोर ते ऐं मैनेजर खे चयाईं, जेको दुकान ते वेठो हो, उन सॼण खे चयाईंसि, भाऊ मूंखे अधु किलो ख़ुशी खपे, अधु किलो शांती खपे। दुकानदार घोरे पियो उनखे निहारे ऐं चिरबी करे चयईंसि, हल हितां, किथां आयो आहीं? कहिड़े गांव मां आयो आहीं? हुन चयो, साईं मां त हिते जो ई आहियां, मां कंहिं गांव मां न आयो आहियां, पर अॼु मूंखे सिर्फ़ु सुख ऐं शांतीअ जी ज़रूरत आहे। तव्हां नाराज़ न थियो, पर मूंखे ॿुधायो त इहा सुख ऐं शांती मिलंदी किथे? जॾहिं बि असांजे जीवन में प्रॉब्लम ईंदा आहिनि त मन वधीक मुंझी वेंदो आहे। त दुकानदार चिरी करे चयईंसि, हल हितां वञ, मुंहिंजो टाइम वेस्ट न कर, वञी कंहिं संत खे ॻोल्ह।